الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا عبادي الذين آمنوا إن أرضي واسعة فإياي فاعبدون كل نفس ذائقة الموت ثم إلينا ترجعون والذين آمنوا وعملوا الصالحات لنبوئنهم من الجنة غرفا تجري من تحتها الأنهار خالدين فيها نعم أجر العاملين الذين صبروا وعلى ربهم يتوكلون وكأي من دابة لا تحمل رزقها الله يرزقها وإياكم وهو السميع العليم ए मुंहिंजा बंदाओ जिन ईमान आंदो बेशक मुंहिंजी ज़मीन कुशादा आहे इन लाइ मुंहिंजी इबादत करियो हर जान खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे पोइ मुंहिंजे ई तरफ़ तव्हांखे मोटायो वेंदो ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं सुठा कम कया ज़रूर ब ज़रूर असां उन्हनि खे जन्नत में अहिड़ियूं माड़ियूं ॾींदासीं अहिड़ियुनि माड़ियुनि में ठिकाणो ॾींदासीं जिन जे हेठां नहरूं वहनि थियूं ऐं उन्हनि माड़ियुनि में हू हमेशह हमेशह हूंदा केॾो न सुठो अमल करण वारनि जो केॾो न सुठो बदिलो आहे उहे माण्हू जिन सब्र कयो ऐं पंहिंजे रब ते भरवसो कनि था केतिरा ई जानवर अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी रोज़ी खणी नथा हलनि अल्लाह उन्हनि खे रोज़ी ॾिए थो ऐं तव्हांखे बि ऐं उहो हर ॻाल्हि ॿुधण वारो ऐं हर ॻाल्हि ॼाणण वारो आहे हिन सूरत जे शुरूअ में अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि खे जेके काफ़रनि जे तरफ़ां पेश आयूं पे तकलीफ़ूं ऐं ज़ुल्म उन्हनि खे बर्दाश्त करण जो ऐं इस्तिक़ामत जो हुकुम हो त तव्हां इन्हनि खे बर्दाश्त करियो ऐं हिन आयत खां वठी जेको अल्लाह रब्बुल आलमीन मुसलमाननि खे छो त काफ़रनि जूं जेके तकलीफ़ूं आहिनि उहे इंतिहा ते पहुची वियूं हुयूं तमामु घणो ज़ुल्म ऐं ॾाढ ऐं ज़िद उन जे करे अल्लाह रब्बुल आलमीन हिननि आयतुनि जे ज़रिए सां मुसलमाननि खे इजाज़त ॾिनी त तव्हां कंहिं अहिड़ी जाइ ते हलिया वञो मुंहिंजी ज़मीन जेका आहे कुशादा आहे उन लाइ तव्हां हिते मक्कतुल मुकरमा खे छॾे अहिड़ी जाइ ते हलिया वञो जिते तव्हां आज़ादीअ सां सिर्फ़ु तनहा मुंहिंजी इबादत करे सघो हिते अल्लाह ताला फरमाए ऐं मुंहिंजा उहे बंदो जिन ईमान आंदो बेशक मुंहिंजी ज़मीन कुशादा आहे उन करे फ़इयाय फ़अबुदून मुंहिंजी इबादत करियो माना जेकॾहिं तव्हांखे जंहिं मुल्क में तव्हां रहो था जंहिं शहर में तव्हां रहो था उन में तव्हांखे ख़ालिस मुंहिंजी इबादत जी इजाज़त नथी ॾिनी वञे या तव्हांखे रुकावटूं पैदा कयूं वञनि जो तव्हां ख़ालिस मुंहिंजी इबादत करियो छो त असुल तौहीद वारी इबादत जेका आहे ख़ालिस अल्लाह जी इबादत उहा इबादत आहे पर जेको माण्हू अल्लाह जी इबादत सां गॾोगॾु ॿिए जी बि इबादत करे थो इहा हक़ीक़त में इबादत आहे ई कोन इबादत अल्लाह जी उहा आहे अल्लाह खे पंहिंजी उहा इबादत खपे जेका ख़ालिस अल्लाह जी हुजे अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंजी शिरकत न हुजे उन में जेकॾहिं अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंजी शिरकत आहे त पोइ माना उहा अल्लाह रब्बुल आलमीन जी आहे ई कोन इबादत इन करे अल्लाह ताला फरमाए फ़इयाय फ़अबुदून मुंहिंजी इबादत करियो हाणे जेकॾहिं उन में तव्हांखे रुकावटूं थियूं अचनि त पोइ उहा ज़मीन ई छॾे ॾियो उहो मुल्क ई छॾे ॾियो हाणे जेकॾहिं तव्हांखे हिजरत करण में इहो तो अंदेशो थिए त भई जेकॾहिं असां हीउ मुल्क छॾियोसीं त हिते जा जेके काफ़र आहिनि उहे असां सां विढ़ंदा अॻियां वञण में रस्ते में जेको आहे उते बि असांजी कंहिं काफ़रनि सां थी सघे थो त मौत जो अंदेशो तव्हांखे हुजे या ॿी ॻाल्हि इहा त तव्हां जा जेके माइट मिट आहिनि
तव्हांजा रिश्तेदार, तव्हांजा माइट मिट दोस्त अहबाब उन खे छॾे वञणु तव्हांखे ॾुखियो थो लॻे त अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां फरमायो त हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। माना मौत त अचिणो ई अचिणो आहे। जेकॾहिं मिसाल जे तौर ते अल्लाह पाक जो हुकुम पूरो कंदे हिजरत कंदे तव्हांखे जेकॾहिं मौत थो अची वञे त पोइ त सुभान अल्लाह, पोइ त केॾी वॾी ॻाल्हि आहे। मौत त हूअं ई अचिणो आहे। यानी मौत नाफ़रमान हूंदो त उनखे बि मौत ईंदो, फर्मा बरदार हूंदो त उनखे बि मौत ईंदो। मौत त हर हिक खे कंहिंखे कोन छॾींदो मौत। पर केॾो वॾो भाॻु थिए जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन जी फर्मा बरदारीअ में मौत आयो त वॾो भाॻु आहे। बाक़ी जेॾी महिल मौत ईंदो त जुदाई थींदी। माना हींअर तव्हां सम्झो पिया त असां जेको सो हिजरत कंदासीं त पंहिंजनि खे छॾे वञिणो पवंदो त पोइ हिकु न हिकु ॾींहुं त तव्हां खां पंहिंजा छॾाए वेंदा। ॿिए रिश्तेदार जो मौत अची वञे त उहो तव्हांखे छॾे वेंदो। जेकॾहिं तव्हांजो मौत अची वञे त तव्हां रिश्तेदार खे छॾे वेंदव। जुदाई त हिते थियणी आहे दुनिया में। सुम्म इलैना तुरजाऊन, पोइ तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ मोटायो वेंदो। असांजे तरफ़ तव्हां सभिनी खे मोटायो वेंदो। छा मतिलबु त यानी असां वटि तव्हांखे पेश कयो वेंदो जज़ा सज़ा जे लाइ। हाणे जेकॾहिं तव्हां इताअत वारा आहियो त पोइ छा थींदो, तव्हां सभु वरी गॾिजी वेंदव जन्नत में। माना हीअ जेका तव्हांजी जुदाई आहे उहा आर्ज़ी जुदाई थींदी, दाइमी जुदाई कान थींदी, थोरे वक़्त जे लाइ थींदी। वल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात, उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं सुठा अमल कया। उन्हनि सुठनि अमलनि में पूरे तरीक़े से सुठा अमल करण जे लाइ तव्हांखे मुल्क छॾिणो थो पए, हिजरत करणी थी पए। त हिजरत बि जेको सुठनि अमलनि में दाख़िल आहे। त जेके माण्हू इहो कंदा उन्हनि जे लाइ अल्लाह ताला वाइदो थो करे अहिड़ी जन्नत जे माड़ियुनि जो जंहिंजे हेठां नहरूं वहंदियूं हूंदियूं ऐं उन में थोरो अरसे जे लाइ इन्हनि राहतुनि में थोरे अरसे जे लाइ थोरे वक़्त जे लाइ दाख़िल कोन थींदा, बल्कि हमेशा जे लाइ इन यानी नेमतुनि में रहंदा। अल्लाह ताला फरमाए थो केॾो न सुठो बदिलो आहे यानी अमल करण वारनि जो, नेक अमल करण वारनि जो, तौहीद वारनि जो केॾो न सुठो बदिलो आहे। उहे माण्हू जिन सब्र कयो यानी हिन खां पहिरीं जेके तकलीफ़ूं उन्हनि ते आयूं उन्हनि ते हुननि सब्र कयो, उनखे सठो। ऐं अॻियां हुननि खे जेके ख़दशात आहिनि, भई असां वञूं त रस्ते में असांखे जेको थो मौत न अची वञे या दुश्मन, वरी होॾां अॻियां वञूं त असांखे छा थींदो, उते रोज़ीअ जो छा थींदो अॻियां असांजो। त उहे जेके हिननि खे अंदेशा आहिनि उन ते हुननि भरवसो कंहिं ते कयो, अल्लाह पाक ते भरवसो कयो त भई अल्लाह जे राह में वञूं पिया, अल्लाह जे हुकुम सां वञूं पिया, पंहिंजो वतन छॾियूं पिया अल्लाह जे हुकुम सां। अल्लाह पाक असांजी पाणे पूरी कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन असांजा सभु मसइला पाणे अल्लाह ताला हल फरमाईंदो। जेके अल्लाह ते भरवसो करण वारा आहिनि अॻियां जे लाइ। त अल्लाह ताला फरमाए थो त भरवसो करण जे लाइक़ु अल्लाह जी ज़ात ई आहे। अच्छा, अॻियां अल्लाह ताला हिकिड़ो ॿियो शुबो जेको आहे उहो दूरि फरमायो त जेकॾहिं हिजरत खां तव्हांखे रुकावट इहा हुजे त भई हिते त असांजो कारोबार सेट आहे, हिते पंहिंजे मुल्क में पंहिंजे वतन में असांजो कारोबार आहे, दुकान आहिनि वग़ैरह वग़ैरह जेके असबाब आहिनि उहे आहिनि, पर होॾां वञूं अल्लाह जे छा थिए, अल्लाह जे कारोबार थींदो कोन थींदो, छा थींदो, खाईंदासीं किथां। त अल्लाह ताला फरमाए पियो त इहो तव्हां ख़दशो न करियो। छो त ॾिसो केतिरा ई जानवर अहिड़ा आहिनि जेके पाण सां गॾु रोज़ी खणी कोन था हलनि। ईअं कोन्हे त जानवर जेके ज़ाहिर जानवर माना जानवारो जिन खे साहु आहे, उनखे रोज़ीअ जी ज़रूरत बि आहे, पर उहा रोज़ी जेका हुननि खे मिले थी उहा रोज़ी पाण सां गॾु जमा करे या खणी कोन था हलनि, बल्कि अल्लाहु यरज़ुक़हा व इय्याकुम, अल्लाह पाक उन्हनि खे बि रोज़ी ॾिए थो, तव्हांखे बि अल्लाह ताला ई रोज़ी ॾिए थो। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे जॾहिं अल्लाह ई रोज़ी ॾियण वारो आहे त पोइ तव्हांखे ख़दशे करण जी ज़रूरत कान्हे। हिते जेको तव्हां सम्झो पिया त भई असांजो दुकानु आहे या असांजी ॿनी ॿारो आहे या असांजी नौकिरी आहे या जेको बि असबाब आहिनि इहे तव्हांखे रोज़ी कोन पिया ॾियनि, रोज़ी हिते बि तव्हांखे अल्लाह पाक ई ॾिए पियो। ऐं अॻियां वेंदव अल्लाह जे हुकुम ते वेंदव, अल्लाह खे राज़ी करे वेंदव त अल्लाह रब्बुल आलमीन उते बि तव्हांखे रोज़ी ॾींदो। जे आहे सभु कुझु अल्लाह जे हथ में, जेकॾहिं तव्हां वटि असबाब सभु हुजनि, दुकान बि हुजनि, ज़मीनूं बि हुजनि, सभु कुझु हुजे, पर अल्लाह रब्बुल आलमीन जेको सो इरादो करे त हिननि खे हिन मां रोज़ी न मिले
त केतिरा माण्हू आहिनि जेके दुकाननि जे हुअण जे बावजूदि असबाब जे हुअण जे बावजूदि नाकामदा रहनि। ऐं जे अल्लाह रब्बुल आलमीन चाहे त इन्हनि असबाब खां सवाइ तव्हांखे रोज़ी ॾियण जो हुकुम करे छॾे त अल्लाह रब्बुल आलमीन केतिरा माण्हू आहिनि जिन खे न को दुकान आहिनि न को ए शयूं आहिनि, पर अल्लाह पाक उन्हनि खे ॾिए पियो। माना असुलु रोज़ी ॾियण वारो अल्लाह पाक आहे। तव्हां अल्लाह जे हुकुम ते पिया पंहिंजो वतन छॾियो, तव्हां अंदेशो न करियो, डपु न करियो। अल्लाह ताला अॻियां फरमायो वो हुव समीउल अलीम, ऐं उहो ई भरोसो करण जे लाइक़ु आहे ऐं उहो सभिनी जी ॿुधे बि थो। जेॾी महिल तव्हां उनखे रोज़ीअ जे लाइ पुकारींदा त हू तव्हांजी ॿुधे थो। अल्लाह खां सवाइ को बि अहिड़ो कोन्हे जेको हर ॻाल्हि ॿुधंदो हुजे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे हालात खां वाक़िफ़ बि आहे। तव्हां कहिड़े हाल में आहियो, तव्हांखे ज़रूरत आहे छा आहे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे सो बंदनि जे हाल जे सारू जेको थो उन्हनि खे रोज़ी अता फ़रमाए थो। जंहिंजे बारे में अल्लाह रब्बुल आलमीन सम्झे थो त हिन खे हिकमत आहे त हिन खे घटि रोज़ी हुजे, उनखे अल्लाह ताला घटि रोज़ी अता फ़रमाए थो। जंहिंजे बारे में अल्लाह जी हिकमत थी थिए त हिन खे कुशादा रोज़ी हुजे, अल्लाह ताला हुनखे कुशादा रोज़ी अता फ़रमाए थो। इहो सभु अल्लाह रब्बुल आलमीन जी हिकमत ते आहे। अॻियां अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमायो वल इन सअलतहुम, अॻियां तौहीद जी दलील आहे। इहा इंशाअल्लाह सुभाणे कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही सम्झ नसीब फ़रमाए, सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॾिसो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे बंदे खे कीअं थो संभाले। क़ुरान पाक में अल्लाह पाक यानी उहा ज़ात, उन पाक ज़ात जो ई कलाम आहे जेका ज़ात असां सां असांजे माउनि खां करोड़ें दफ़ा वधीक महबत करे थी। करोड़ें दफ़ा वधीक जेका हस्ती, जेका ज़ात असां सां महबत करे थी, उन पंहिंजो हीउ ख़त मोकिलियो आहे त मुंहिंजे बंदनि खे ॿुधायो ऐं मिठियूं मिठियूं उन्हनि सां ॻाल्हियूं थो करियां, उन्हनि खे सुठियूं सुठियूं हिदायतूं थो ॾियां। तव्हां हीअं हलो, हीअं हलो, हीअं न करियो। शैतान, नफ़्स ऐं गुनाहनि जी नहूसत इहा असांखे हिन जे वेझो कान थी करणु थिए ॾे। शैतान चए थो हिन जे वेझो न अचे, जेको तो इंसानु हिन क़ुरान अल्लाह जे कलाम जे वेझो न अचे, किथे हिन जो फ़ाइदो न थी वञे, छो त उहो असांजो दुश्मन आहे, नफ़्स असांजो दुश्मन आहे। असांखे घुरिजे त अल्लाह पाक जेको हेॾी महबत करण वारो असांजो ख़ालिक मालिक, उन जो जेको कलाम पाक हिकिड़ी त तिलावत, इहा बि वॾी बरकत जी शइ आहे। इन में को शक कोन्हे। सिर्फ़ु जेके अल्फाज़ आहिनि क़ुरान पाक जा, उन जी तिलावत, उन जी ज़बान सां पढ़णु, इन में वॾी बरकत आहे। पर जेको क़ुरान पाक में माना ऐं मफ़हूम आहे उहो मालूम करणु, इन सां हक़ीक़त मालूम थींदी त क़ुरान पाक छा आहे ऐं अल्लाह पाक असांखे दुनिया जी ज़िंदगीअ में कहिड़ियूं कहिड़ियूं हिदायतूं अता फ़रमाए थो जंहिंसां असां ॿिन्ही जान में कामयाबु थी वञूं। अल्लाह ताला पाण सभिनी खे क़ुरान ते अमल करे ऐं ॿिन्ही जान में कामयाबु फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह व बिहम्दिही।